सुप्रीम कोर्ट में फौजी अदालतुनि में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी वकील एतिज़ाज़ अहसन ऑफिशियल सीक्रेट एक्ट ख़िलाफ़ पाणमुरादो नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। एतिज़ाज़ अहसन दलील ॾींदे चयो आहे त मुल्क में हिन वक़्तु मार्शल लॉ जहिड़ी सूरत हाल आहे। नए कानून तहत ॻुझा इदारा कंहिं बि वक़्तु कंहिंजी बि तलाशी वठी सघनि था। हिन कानून सां लामहदूद इख्तियार सौंपिया विया आहिनि। सुप्रीम कोर्ट ऑफिशियल सीक्रेट एक्ट ख़िलाफ़ पाणमुरादो नोटिस वठे। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾिना आहिनि त सिविलियन जो फौजी अदालत में ट्रायल मुतवाज़े अदालतुनि निज़ाम जे बराबरि आहे। और 38 साल मुझे हो गए हैं। इस दौरान मैंने बहुत अपने सिपा सलारों से मेरी मुलाकातें रही, हुकूमत में भी और ऑपोजिशन में भी, और एक ही मकसद होता था, ये मुल्क तरक्की करे और इस्लामाबाद की हुकूमत और रावलपिंडी की इस्टेब्लिशमेंट और दूसरे इदारे मिलकर मशावरत करें। जो लोग मुझे यार दोस्ताना देते रहेंगे, ये तो जनाब ये तो इस्टेब्लिशमेंट का आदमी है, फलां है, मुझे इन चीज़ों से मेरी सेहत पर कोई असर नहीं पड़ता। हमारी नवाज शरीफ की हुकूमत गई साजिश के जरिए, 4 साल वो मंसूबा बंद हो गया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बाराखो बाईपास जो इफ्तिताह करे छॾियो आहे। मेहणा मिलनि था त एस्टेब्लिशमेंट जा माण्हू आहियूं, पर असां ते को बि फ़र्क़ु नथो पवे। ज़ाती मुफ़ादनि लाइ कॾहिं बि सिपा सालारनि सां मुलाक़ात नाहे कई। मक़सदु रुगो हिकु ई हो त मुल्क खे अॻिते वधाइणो आहे। नवाज़ शरीफ जी हुकूमत खे साज़िश तहत हटायो वियो। नवाज़ शरीफ जी हुकूमत न वञे हा त समूरा मनसूबा मुकमल थी वञनि हा। बाराखो मनसूबे सां ट्रैफ़िक जो मसइलो हल थी वेंदो। बाराखो इस्लामाबाद जो बहितरीन मनसूबो आहे। मनसूबो घणो वक़्तु अॻु में हल थियणु घुरिजे हा। ॾुखियायूं अचनि त ॾाह वसीले मसइला हल कया वेंदा आहिनि। मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो तक़रीब खे ख़िताब। मेरा और लीडर ऑफ द ऑपोजिशन का रोल शुरू होगा जिस दिन असेंबली डिसॉल्व, उसके बाद 3 दिन हमारे पास हैं और वो भी अपने नाम लाएंगे, मैं भी अपने नाम लेके आऊँगा जो सलाह मशवरे से, और मुझे पूरी उम्मीद है कि वो 3 दिनों के अंदर किसी न किसी नाम पे मुत्तफिक हो जाएंगे। अगर नहीं होते मुत्तफिक तो आइन में सारा लिखा हुआ है, फिर वो 2 दिन के लिए बनेगी पार्लियामेंट्री कमेटी, वो उसके पास जाएगी, और 2 दिन और फिर इलेक्शन कमीशन अगर वहाँ पे भी कोई एग्रीमेंट नहीं होती है, जिस दिन असेंबली रिजॉल्व होती है मैक्सिमम या चौथे दिन या 8वें दिन या इनके दरमियान केयर टेकर चीफ मिनिस्टर जो वो ले लेगा। सिंध में निगरान वॾे वज़ीर जो नालो फाइनल नाहे थियो। पार्टी क़यादत सां मुशावरत जारी आहे। जीअं असेंबली टुटे थी 4 या 3 ॾींहनि अंदरि निगरान वॾे वज़ीर जो नालो साम्हूं अचणु घुरिजे। अपोज़िशन लीडर बि निगरान सेटअप लाइ मुख़ालिफ़ धुर सां सलाह मशवरा करे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो। सिंध सरकार तालीम जी बहितरी लाइ क़दम खयां आहिनि। डिजिटल लर्निंग प्रोग्राम जी शुरूआति रज़ाकाबाद मां कई पई वञे। डिजिटल तालीम खे हथी ॾियणु ज़रूरी बणिजी वियो आहे। सीपेक खे 10 साल मुकम्मल थियण ते पाकिस्तान जी हिमायत में बयान ॾियण ते चीनी सदर जो थोराइतो आहे हा। पाकिस्तान जो अज़म आहे त सीपेक खे मिसाली मनसूबो बणायूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ट्वीट चवे थो, नवाज़ शरीफ जी क़यादत में शुरू कयल BRT फ्लैगशिप मनसूबो हक़ीक़त बणिजी चुको आहे। समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी जे मैदान में अहम संग मेल तइ कया। सीपेक जे ॿिए मरहले लाइ वधीक तवनाई ऐं जज़्बे सां कमु करण लाइ पुरज़म आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी भारत के ॻाल्हियुनि जी आछ ते अमरीका जो रद्दअमल। पाकिस्तान ऐं भारत के संसदो ॻाल्हियुनि ज़रिए मसला हल करणु घुरिजनि। पाक भारत मसइलनि जो वाहिद हल ॻाल्हियूं आहिनि। पाकिस्तान समेत कंहिं बि मुल्क जी सियासी अॻुवाणी या जमायत जी पुठभराई नाहियूं कंदा। अमरीका आज़ाद साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडनि जी हिमायत करे थो। अमरीकी पढ़े खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जी प्रेस कॉन्फ्रेंस। बलोचिस्तान के इलाइक़े सरियाब रोड ते 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। 3 ॼणा मारिजी विया, 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी। लुहड़ी ऐं रईसाणी बिरादरी जे झेड़े में बलोचिस्तान के अॻूणे वॾे वज़ीर नवाब असलम रईसाणी के भाइटे समेत 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में असलम रईसाणी जो भाइटियो हारून रईसाणी ऐं मीर दौलत लुहड़ी जे पुटु मीर बरमदाग लुहड़ी समेत 3 ॼणा शामिल। वाक़े खां पोइ 2 धुरियुनि में छिकताण तेज़, वधीक जानी नुक़सान थियण जो ख़दशो।
रोहड़ी वेझो ॻोठ अलीगुल मक्सी में काढ़े इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल। जवाबदार तारिक मक्सी पिस्टल जा फायर करे पंहिंजी भाॼाई ख़ानजादी मक्सी ऐं दादन मरी खे क़तल कयो। इत्तला ते पुलिस पहुची लाश खणाए पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो। उमरकोट में पाकिस्तान चौक वेझो घर मां नौजवान जो लाश हथ। नौजवान दिलीप कुमार जो लाश घर जे कमरे मां लटकियल हालत में हथ आयो। अस्पताल मां लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। पुलिस मूजिब वाक़े जे मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच हलंदड़ आहे। थाणो बुलाखाने भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿारड़ी फौत, 10 खां वधीक ॿार बीमारी में मुब्तला। खेजी में उरड़ी विघे 3 वरियनि जी ॿारड़ी कुबरा गबोल फौत। तालके थाणो बुलाखान जे अस्पताल में उरड़ी जो इलाज अणलब। सिहत खाते के बि जोगा उपाव न वरिता। दादू वेझो सीता जे ॻोठ निसार चांडियो जो रवासी नौजवान पुरस्कार नमूने गुम वारसन पारां अगवा जो शक। नौजवान अली गुल चांडियो जी अमर जो पुट जी बाज़ियाबी लाइ दादू प्रेस क्लब आॾो एहतजाज। संदसि चवण आहे त पुट 17 ॾींहं खां गुम आहे। शक आहे त पुट खे अगवा कयो वियो आहे। पुलिस मदद न पई करे बिना देर पुट खे बाज़ियाब करायो वञे। गौसपुर वेझो मच्छी बिंडो वटि खरड़ो शाह खे 20 फुट जो घारो। घारे सबब समई एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। इतला बावजूद आपाशीअ जो अमलो घारे वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा घारो बंदि करण में रुधल। मनहड़ो लॻ ॻोठ कासिम शाह वटि सिम नाले खे लॻल 2 घारा बंदि न थिया। बचाव बंदि टुटी पियो। ॻोठ समी जो तड़ ऐं गुल मोहम्मद लाशारी पाणी हेठि अची विया। ऐं लालू रानी भरसा ॻोठ पेचूहा जे रवासी खां हथियारबंदनि जी फुरलट। जवाबदार सादिक पेचूहो खां मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो वारे लाड़काणे रोड ते धरड़ो। टायरनि खे रोड ब्लॉक।